अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं बाशुदा। अॼु 31 जून ते वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियां नवनि किताबनि सां, पुराणनि किताबनि सां, नए वीडियो सां गॾु। उमेद तव्हांखे मुंहिंजो चैनल बुक्स एंड ट्रेवलर्स बुक किताब जो ट्रेवलर्स जे बारे में, सिंध जा उहे बाग मकान असां मोटरसाइकिल ते घुमंदा आहियूं, सिंध जा उहे तारीख़ी तहक़ीक़ी जायूं ॾिसंदा आहियूं जेके तारीख़ में हैसियत रखंदा आहिनि। असांजो सफ़र बाइक ते हूंदो आहे, उते वञी कुझु तव्हां वीडियो ॾिठा हूंदा मुंहिंजा तारीख़ी माग मकान। पर हाणे छा आहे त जून असां इहो वरी सेप्टेंबर खां पंहिंजो शुरू कंदासीं सफ़र जेको आहे सो इहो वरी पोइ तव्हांजा वीडियोज़ रखंदासीं तारीख़ी मागनि मकाननि जे बारे में। सो जेको आहे साथियो, हर हिकु शहर, हर हिकु ज़िले, हर हिकु शहर में पंहिंजा ज़िले में पंहिंजा तारीख़ी माग मकान मौजूदु आहिनि। किताबनि में ख़बर पए थी त कहिड़ा शहर ज़िलनि में कहिड़ियूं कहिड़ियूं तारीख़ी हक़ीक़तूं आहिनि। असांजे ज़िले कंबशरा कोट में साथियो 252 तारीख़ी पॉइंटूं क़िला मुक़बरा ऐं मक़ाम आहिनि। 252। सो असां जॾहिं इहा तहक़ीक़ कई आहे, उन में सूरमा, उन्हनि जूं क़बरूं, उन्हनि जूं मज़ारूं ऐं उहे माण्हू जंगजू वेढ़ाक, तारीख़ी शख़्सियतूं, लतीफ़ साईं जा तकिया, तारीख़ी डंडूं, तारीख़ी जबल, तारीख़ी माग मकान, हर हिकु शहर में पंहिंजा पंहिंजा आहिनि। सो खोजना करण सां सभु कुझु मिली वेंदो। सो साथियो, जेकर तव्हां बि पंहिंजे ज़िलनि जी खोजना कंदव त उते कहिड़े कहिड़े शयूं मौजूदु आहिनि ऐं उते तव्हां घुमंदव फिरंदव, तारीख़ी शयूं निकिरी ईंदियूं ऐं तव्हां डिस्कवर कंदव पंहिंजो ज़िलो, पंहिंजो शहर, पंहिंजो वतन। मोटरसाइकिल ते ॾिसो, जिते वञणु चाहियो ॾिसो, तारीख़ी जॻहियूं घुमियो। असां त पाण जेको आहे सो नसीराबाद खां 150 किलोमीटर पंधु करे शाहपुर जहानिया ताईं मोटरसाइकिल ते नूर मोहम्मद कलोर जी मक़ाम ॾिसण था वञूं त नसीराबाद खां 150 किलोमीटर मोटरसाइकिल ते पंधु करे सखर रोड़ी अरोड़ जो मैदान ॾिसण था वञूं। त असां दादू खां नसीराबाद खां 150 किलोमीटर, पोणा 200 किलोमीटर पंधु करे दादू खां जेको आहे सो असां आबशार ॾिसण था वञूं, पिपरासर। बसि अहिड़ियूं मकान, अहिड़ा माग मकान जिते जिते असां वसाए 150-200 किलोमीटर ते मोटरसाइकिल ते वञूं पिया। सो साथियो, पंहिंजा शहर, पंहिंजा तारीख़ी माग मकान, ईअं तव्हां हर हिकु ज़िले वाइज़ डिस्कवर कंदो त सॼी सिंध हिकिड़ी निर्वाह थींदी, ज़ाहिर थींदी। कुझु असां किताब जी सूरत में पढ़ूं था, कुझु वीडियो जी सूरत में ॾिसूं था पिया। जेके किताब नथा पढ़नि उहे डिस्कवर करे वीडियो ॾिसनि था। वीडियो वॾी थींदी पई वञे। वीडियो जो आगाज़ किताबनि जी तारीफ़ करण खां अॻु में चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, कमेंट कंदा त वॾा कुर्ब थींदा ऐं ॿियनि सोशल नेटवर्क ते हिन वीडियोज़ खे वंड कंदा त तव्हां लख लाइक थींदा। साथी, अचो त किताब जी तारीफ़। किताब आहे मूं जी ॾिठा माग, मुहक़िक़ ऐं मोरिख़ उस्ताद लिगारी आहे, कंबशरा कोट ज़िलो, तारीख़ जाइने में मुर्ते भाऊ दुरमंद बोड़ो। हिन में मुख़्तलिफ़ मज़मून आहिनि माण्हुनि जा, उहे बि तव्हांखे तारीफ़ करायूं था पिया। पहिरियों हीअ किताबु आहे मूं जीअं ॾिठा माग। हीअ किताब उस्ताद लिगारी मोहर, उन जा हीअ किताब में बि जेके आहिनि सो किताब शाया थी चुका आहिनि। समूरी सिंध जूं मोहबतूं मूंसां गॾाइण को चंद नामी गिरामी हाज़िर पंहिंजे पाण खे पधिरो कयो आहे, सरेआम जानदार न किरदार अदा कयो आहे। सवा ज़हर का नहीं थे वो तो मैं पी गया तक लोगों तब जब मैं जी गया। बिल्कुलु साथियो, ॾाढो ज़बरदस्त माण्हू उस्ताद लिगारी, पंहिंजे तारीख़ी तहक़ीक़ कमु कंदड़। हीअ किताब माग ऐं मकान तव्हांजे साम्हूं आहे। ऐं अगरि घुराइणु चाहियो त हिन इदारे खे कॉल करे घुराए सघो था। घर वेठे बि किताब मिली वेंदो। मूं जीअं ॾिठा माग भी जेको रिसर्च आहे। ऐं ॿियो हीअ अर्पना उन पाण कई आहे, राज जो राणो आहे, कंहिंखे बि करे सघे थो। उस्ताद लिगारी पाण जेको आहे सो महिनती माण्हू, मुहबती माण्हू, जंहिं किताब हीअ जेको आहिनि सो फ़हिरिस्त आहे किताबनि जी लिस्ट, किताब मौजूदु चैप्टर जिते तव्हां हीअ माग मकान, आदम जो कुबो, अछड़ो थर, तिलाशाह, पुराणी जोहीली, चिटोड़ी, चौखंडी, दर्सगाह, चोटियारी दर्सगाह, देही भोईपी,
भोपी, दर्शका, सिरेवारी, तरतो कोट, सामी जी मढ़ी, सारनाथ, हथियो ही कुछ इलाइक़ा जेके असांजे मुहक़िक़ जेको आहे उन जो कमु भी जेको थोरा ॿ लफ़्ज़ उस्ताद लिगाई जा पंहिंजा मां जेको आहे पढ़णु ज़रूरु सम्झंदुसि। थोरा कोट जेके लफ़्ज़ कोट कया आहिनि मूं, छो त लेखक पाण किताब जे बारे में छा थो चए उहा हिकिड़ी राय ज़रूरी ॾिबी, सो त उहो ज़रूरी बि आहे। ही जेके मुहक़िक़ जी मेज़ तां हिन किताब में कुझु अहिड़ी क़दीम आसां बाग मकाननि जे हवालनि खां शामिलु कयूं आहिनि जिन ते आउं रूबरू वियो आहियां, किथे अकिल त किथे दिलि दोस्त सां गॾिजी जॾहिं नारा थर टकरी ते वियो हुअसि त मोहतरम गुलहसन कलमजी साहिब मुंहिंजो लाइक़ु फर्ज़ंद मोहतरम अयाज़ अली लिगाई साहिब मूंसां गॾु हुआ। मशहूरु माग मकान मकली सोंडा ते वञण वक़्तु मोहतरम मशकूर फुलकार साहिब मोहतरम सरफराज़ नवाज़ जतोई साहिब मुंहिंजा साथी हुया। तहक़लीक़ ताकी तशरीफ़ धरती तर्जुमा तारीख़ी तौर ही मुंहिंजो निबंधड़ो किताबु आहे जेको पधरो थी प्यार पढ़ंदड़ जे पंबड़ियुनि ते पहुतो आहे। मूं जेका कुल टोटल किताब हथ सां पाण लिखिया, पाण फेरी कया आहिनि, पाण कंपोज़ पाण कराया, उन्हनि जा पंज प्रूफ पाण पढ़िया आहिनि। पोरिया करे रोज़ा रखी रुपियो गॾु करे हुन पैसनि मंझां पंहिंजो पाण शाये करणु ख़ुदा गवाह आहे त अलाए छो क़ौमी ऐं सरकारी पब्लिशर इदारनि जा दरवाज़ा असांजे लाइ बिल्कुलु ई बंदि आहिनि। उन लाइ कहिड़ी बि हथड़ी कहिड़ी कुहाड़ी हुननि जे नवगत बखाए असांजे हिकु क़ौमी अदबी अशादी यानी सरकारी पब्लिशर इदारनि जी किताब जो हिकु मामूली मिसाल पेश कजे थो जेको मुलाक़ात मुताक़न मूं शादी 7 छापर साल शाह जे कारण समेत हिकु अदद शाह जे साल जो कलमी नुस्ख़ो रंगीन कलमी नुस्ख़ो शाह जो गंज अखियुनि जो नूर नुचो ऐं कलेजी ऐं कलम बोड़ जिगर जे खूं सां बि लिखियो। जॾहिं सिंध लैंग्वेज अथॉरिटी में शाह सां आज़ाद इंसाइक्लोपीडिया सिंधियाना जो जुल्द 10 त्यार जे मरहल में हुतां पंज लिखियल शाह जे चापेर सां गॾु रंगीन कलम सां अक्सर अवाल बि उन वक़्त जे सेक्रेटरी साहिब हथो हथ ॾेई आयसि। जॾहिं इंसाइक्लोपीडिया सिंधिया जल्द 10 शाह थियो त उन में न सिर्फ़ु मुंहिंजो लिखियल शाह सां हवाले खे क़तई तौरु शामिलु न करणु निहाज़ ज़रूरु सम्झो, बल्कि सिर्फ़ु हिकिड़ी तरतीब साल जे आवाज़ कल हवाले खे शामिलु करे उन हवाले में आख़िर उहो लिखणु क़त लाज़िम सम्झो त गुल मोहम्मद उमरानी चवे थो उस्ताद लिखियल डॉक्टर भरूच साहिब जी तहक़ीक़ जो चोर आहे। सद आफ़रीन ए सिंध लैंग्वेज अथॉरिटी तुंहिंजे सोणी सोच सिंधी से सरकारी पार्टी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी असां अवां जी सरकारी पार्टी खे सहमत न आहियूं जो अवां ताज जो जे बारे में हरगिज़ न लिखियो त वलीराम वल्लभ चए थो त ताज जो मुंहिंजो पूरो किताब ऐं नाले शाइर कराए छॾियो आहे। आख़िर तव्हांजी तेज़ तरीन तिखी तलवार किलायल कुकरी काथे सिर्फ़ु हिकिड़े माण्हू जे कंध ते हर छो थी हले। सो साथियो, हीअ किताब मूं जीअं ॾिठा माग वठणु चाहियो पढ़णु चाहियो तव्हांजे साम्हूं आहे, न त जाॾे पेर ताॾे खैर। ऐं ॿियो हीअ किताबु आहे खंबशरा कोट तारीख़ जे आहीने में। हीअ किताब ई भाऊ दुर मोहम्मद जो हिकिड़ो तारीख़ी दस्तावेज़ आहे। मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मज़मून आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पए त कंबर ज़िलो पाकिस्तान जे बहितरीनु इलाइक़नि जी बदतरीन मिसाल हिन जी न पेचरनि मश्क दंगनि ऊंचनि ढंगनि डूंगरनि जी ढंगनि छाड़नि ते मज़ारी तइदाद में तफ़री बाग चाबलू चोटियूं तारीख़ी तहसीम बाग क़बल तारीख़ जे वसंदनि ते कंबर जा सवे हज़ारे साल तारीख़ी बाग असांजे वॾनि महंत मुचारीगरनि सवाल पेश कया आहिनि। हिन में किताब में मवाद घटि ऐं तस्वीरूं वधीक आहिनि। इहो बि तव्हांखे मां ज़रूरी चवंदुसि कुझु ॾिसो न त तव्हां ॾे बाक़ी अगरि घुराइणु चाहियो त हिन भाऊ खे कॉल करे किताब घुराए सघो था। हीअ आर्ट काउंसिल कंबर ठाहे कयो आहे, इन करे हिननि जेको आहे सो फोटुनि रंगीन जी भरमार तव्हांजे साम्हूं हूंदी। हीअ कुझु टाइटल्स आहिनि जेके किताब में लिखंदड़ आहिनि। कंबर कोट ज़िले वक़्तु तहक़ीक़ जाइज़ो कंबर अली ख़ान तहक़ीक़ तारीख़ जी रोशनी में चांडो के टुकड़ो कंबर सदी हुन जे जोड़ लाइ कंबर कोट ज़िले ते हिकु तार आनंद माहौल आप जीवत जो तहफ़ुज़ कंबर मुंहिंजो अंबर आहे। कंबर मीरनि जी साहिबी कंबर जी मोहब्बत जो कंबर शराकोट ज़िले जी अवाले दौर जो इल्मु अदब कंबर वाक़ई अंबर आहे।
कंबर ज़िले जो कुछ लाइब्रेरियूं वार हैं तहक़ीक़ पस नसीबाबाद जो तारीख़ी पस मंज़र गाजी ख्वाड़ तारीख़ी तहक़ीक़ तारीख़ी माग मकान सिंध मुनार लाइ सिहत अफ़ज़ा जाबलू साग मागन मकान जी ॻोल्हा क़दीम आसार जंहिंमें ही साईं एम एच पहुचो आहे साईं हाकिम अली शाह बुखारी जो ॿाहिरि आसुर रज़ा मोरे जो चुछांगी सिंध जे ख़ुशम चुछांगी ॾांहुं सफ़र तारीख़ी माग ठकियूं कमशा गुज़रे तारीख़ माग मकान मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंबर गलनि जो ॿिया मुतफ़रका मज़मून आहिनि। बाक़ी हिन में कुझु एतिरियूं तस्वीरूं आहिनि जेके मागनि मकाननि जे हवाले खां आहिनि। गेवी चांडियो जो कचे वारो बंगलो, कंबर शेख नूर मोहम्मद जो वॾो ॻोठु नूर मोहम्मद शेख जो घरु ऐं गेबी देरो नवासर गेवी छटी वारो बंगलो, गेबी देरो कंबर ट्रिगडंड रेस्ट हाउस ऐं कंबर ट्रिगडंड रेस्ट हाउस अंदरियों ॾेख जंहिं टाइम हुई हाणे अहिड़ी का बि हिते सहूलियत कोन्हे दोस्त। हीअ लंघडंड ही पाण हाईवे जे भरिसां आहे, हिते तव्हां पाण बि ॾिसी सघो था पिया वञणु चाहियो त इहो बि रस्ते ते ई आहे। हीअ आहे शदारकोट गफ़ूर शाह जो कुबो ऐं दड़ो, नवाब सरदार ख़ान MP जो ताबीर थियल पब्लिक लाइब्रेरी वार ऐं हीअ जेको आहे गेबी देरो रायको चांडिया जो मरू नवासर आरामगाह, इहा असां पाण ॾिसी आहियूं अखियुनि सां। हीअ आहे कुबो शहीद खान शहीद हाजी खान मरी जो तारीख़ी कुबो ऐं कंबर गटहड़ जी तारीख़ी अची मस्जिद, मीरो खान दरगाह हाकिम शाह पटारो इहा ॾिसी आहियूं रस्ते ते आहे। दरगाह मियाँ शाह मोहम्मद कलोड़ो तव्हां इन मुंहिंजी वीडियो बि पोइ हिते पई आहे ॾिसणु चाहियो त। कंबर हाउ ढढ तां ॾाढा जबल जो ख़ूबसूरत मंज़र जेको किताब जो टाइटल बि आहे। हासरो ढढ जो दिलकश नज़ारो हासो ढंढ बि ॾिसी आहियूं ऐं कंबर हासो ढंढ जो ख़ूबसूरत मंज़र ऐं हीअ चुछांगी इलाइक़े में तदा मिलंदा सरह लेखक पाण चुछांगी जो ख़ूबसूरत मंज़र हीअ चुछांगी जहिड़ो ॾेख ॾींदड़ माग यूनियन काउंसिल गेबी देरो चुछांगी जो ॾेख। ही कुझु तस्वीरूं इहे तस्वीरूं हिन में भरियूं पियूं आहिनि। हाणे केतिरनि जो जेको आहे सो ॾेखारियां। किताब कंबर ज़िलो तारीख़ी तहक़ीक़ जे आईंदे तव्हांजे साम्हूं आहे। सो हिन में तारीख़ी जॻहियूं तारीख़ी माण्हू तारीख़ी शख़्सियतूं वीडियो वॾी थी वई आहे। दोस्तनि खे गुज़ारिश कबी वीडियो खे लाइक चैनल खे सब्सक्राइब कमेंट कंदा त वॾा वॾ थींदा। साथियो जाॾे पेर ताॾे